सिंध हेडलाइन न्यूज़ जो समूरनि ॾिसंदड़नि खे सलाम। दानियाल सोलंकी जी रिपोर्ट मुताबिक़ यूथ इतिहाद हैदराबाद ॿाराड़ी पारां नारेजानी शहर में रत जे अतीअ ॾियण जी कैंप लॻाई हुई, जेका बिना वक़फ़े जे सुबुह जो 12 वॻे खां राति 9 वॻे ताईं जारी रही, जंहिंमें इलाइक़े जे नौजवाननि वॾे अंग में इंसानियत जी ख़िदमत नाते रत जो अतियो ॾिनो। इन ई मौक़े ते यूथ इतिहाद चेयरमैन अमजद रिंद, वाइस चेयरमैन ग़ुलाम मुस्तफ़ा भट्टी चयो त असांजी यूथ इतिहाद तंज़ीम जो मक़सदु ई इंसानियत जी ख़िदमत आहे। असां सिविल इस्पताल हैदराबाद ऐं जामशोरो में ग़रीब बेपहुच दाख़िल मरीज़नि खे ख़िदमत नाते रत ॾींदा आहियूं ऐं असांजो मक़सदु इंसानियत जी ख़िदमत आहे। अज़म था कयूं त अॻिते बि इन मिशन खे जारी रखंदासीं। इन मौक़े ते साथी यूथ इतिहाद जनरल सेक्रेटरी दानियाल सिंधी, फारूक मीरजत, अरसलान भट्टी, फैसल लिगारी ऐं अयाज़ सियाल पिणु साथ तौरु मौजूदु हुआ।